अस्सलाम वालेकुम। नंढड़ा नंढड़ा समाजी भलाई जा जेके कम मां कयां थी उन्हनि मां ही भी हिकिड़ो आहे जेको मां अॼु तव्हां सां शेयर कयां थी। छोटे छोटे से काम में करती हूँ सोशल वर्क, वेलफेयर वर्क। उसमें से ये एक छोटा सा काम है जो मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। एक फैमिली बहुत दूर दराज गांव से यहाँ पे शहर में मेहनत मजदूरी करने आई है। उनके पास बर्तन नहीं थे कि जिसमें वो खाएं और पकाएं, तो पड़ोस में से जब पड़ोसी खाना बना लेते थे तो उनकी देगची लेकर धोकर फिर वो उसमें अपना सालन वालन बनाती हैं। और उनके 2 छोटे बच्चे हैं, 4 और 6 साल के, जिनके पास पहनने को कोई कपड़े नहीं थे। तो जब मुझे पता चला तो उन्होंने मांगे नहीं, लेकिन मुझे पता चला कि उनको बहुत ज़रूरत है, तो फिर मैंने उनके लिए ये कुछ चीज़ें अरेंज की हैं। ये मेरा किसी पे एहसान नहीं है, ना मैंने ज़्यादा इन पे पैसा खर्च किया है। जो कुछ है इसमें किसी और का दिया हुआ भी शामिल है, सिर्फ मेरा कुछ नहीं है। त ग़रीब ख़ानदान, ॻोठाणा, मिसकिन माण्हू जेके शहर आया आहिनि महिनत मज़दूरी करणु, उन्हनि खे खाइण पचाइण लाइ कुझु बि न हो। उधारी देगड़ी वठी उन में रधण पचाइण जो कमु कनि पिया। सो मूंखे जॾहिं ख़बर पई त मूं उन्हनि जे लाइ हीउ सामान अरेंज कयो आहे। हीउ मूं हिकिड़ो देगड़ो हिननि जे लाइ वरितो आहे, हीउ सॉसपेन ऐं फ्राइंग पैन, हीउ स्टील जा 2 गिलास आहिनि, ऐं हीउ 2 जेके हिन ॿोड़ जूं प्यालियूं आहिनि, 2 ही चांवरनि जूं प्लेटूं आहिनि। छो त जेतिरो मूंखां थी सघियो, हीउ हिकिड़ो थाल आहे स्टील जो, ऐं हीउ 6 मग आहिनि। ठीकु आहे, हाणे कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु आहे। सो हुननि जे लाइ हीउ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं ॾाढी उन माईअ खे जॾहिं मां ॿुधायो त मां तुंहिंजे लाइ सामान वठी थी अचां, बेइंतिहा ख़ुशि पई थिए। ग़रीब माण्हू जेको ॿिए खां उधारो थां वठी खाधो पचाए, उन जे लाइ हीउ हिकिड़ियूं तमामु बहितरीनु शयूं आहिनि। ऐं उन खां अलावा ॿिनि ॿारनि जे लाइ कपिड़ा बि न हुया, वॾनि जे लाइ बि कपिड़ा न हुया। पोइ कुझु कपिड़ा असां पंहिंजे घर मां कढियासीं, ऐं हिननि थांवनि खां अलावा कुझु इस्तेमालु थियल थांव मां उहे पंहिंजे घर मां बि कढी ॾिना, ऐं वॾनि जा कपिड़ा बि असां घर मां कढियासीं। बाक़ी ॿार असांजे घर में नंढा न आहिनि, ऐं ॼाण सुञाण में जेके ॿार आहिनि उन्हनि खां जेसिताईं अरेंज कजे त देर थी लगे। तो बड़ों के कपड़े तो हमने अपने घर से ही निकाले, कुछ यूज्ड बर्तन भी हमने दिए। उसके अलावा बच्चे हमारे घर में छोटे नहीं हैं, जान पहचान में तो बहुत बच्चे हैं, लेकिन उनसे जब तक मैं राब्ता करूं और उनसे चीज़ें जमा हों तो टाइम लगेगा। तो ये मैंने सेकंड हैंड कपड़ों में से टी शर्ट्स, ट्राउज़र्स और इस तरह की चीज़ें जो है जीन्स वगैरह मैंने उनके बच्चों के लिए ले लिए। अब ये जब तक कहीं और से अरेंज हो, नए लेने की गुंजाइश नहीं थी। एक 3rd क्लास भी फ्रॉक लेने जाएं तो 500 से कम में नहीं मिलती और पहनने के लायक भी नहीं होते। तो इससे बेहतर है कि ये अच्छी कंडीशन में कपड़े मुझे मिल गए जो मैं इनके बच्चों के लिए लेकर आई हूँ। तो अब ये सब कुछ दिखाने का मकसद ये है, ये एक छोटी सी मदद है, लेकिन आप खुद सोचें कि जिनके पास ये मदद जा रही है उनके लिए कितनी अहम है, उनके लिए कितना ज़्यादा है ये सब कुछ। तो हम किसी के बड़े बड़े घर नहीं बना के दे सकते, किसी के बड़े खर्चे नहीं उठा सकते, तो कम से कम हम किसी की छोटी सी मदद कर सकते हैं, किसी की छोटी तकलीफ़ दूर कर सकते हैं, किसी की ज़िंदगी में आसानी पैदा कर सकते हैं। हम खुद दिए बन सकते हैं जिसमें से बहुत सारे और दिए जल सकते हैं। त चवंदा आहिनि ॾीए सां ॾीओ ॿरंदो आहे। पाण तव्हां ॾिसो, असां अगरि हिकिड़ी मोमबती ॿारींदा आहियूं त उन सां असां वरी हिकिड़ीअ मां वरी ॿियूं इलाही ॿारींदा आहियूं, ईअं ई थींदो आहे। सो हीउ हिकिड़ो मिसाल आहे, हीउ हिकिड़ो मोटिवेशनल वीडियो आहे त कंहिं माण्हू जी नंढे खां नंढी, थोरे खां थोरी हेल्प करण बि जेका आहे हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे कि इंसान जो वॾो कमु थी थो पए, कंहिंजी वॾी मुश्किल दूर थी वञे असांजी नंढड़ी कोशिश सां। सो अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ जेके मां शेयर कयां थी, मां पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां, हीउ को शो ऑफ न आहे। अलाह माफ़ करे, असां कुझु बि न आहियूं, ऐं इहा असांजे लाइ तमामु वॾी इज़त ऐं सादत जी ॻाल्हि आहे त अलाह साईं असांखे कंहिंजे लाइ ज़रियो ठाहे थो, असां ज़रियो बि थियूं त इहा वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सो हीअ जेका नंढड़ी कोशिशि मां कई आहे, उहा माई जॾहिं ईंदी अॼु त उनखे मां इहे शयूं ॾींदसि। त हीअ सिर्फ़ु मां मोटिवेशन जे लाइ शेयर कयां थी त नंढड़ी मदद कंहिंजी वॾी मुश्किल दूर करे सघे थी। सो हीअ थांव के तमामु महांगा न आहिनि, सस्ता थांव आहिनि, 2-3 साल उन्हनि खे आराम सां हली वेंदा। सो जेकॾहिं थी सघे त तव्हां बि हिकिड़ो ॾीओ थियण जी कोशिशि कयो जंहिंमां ॿिया कई ॾिया ॿरी सघनि था। अलाह तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे, अलाह तव्हां सभिनी खे हिदायत ॾे। पंहिंजे लाइ जीअण को जीअण कोन्हे, पंहिंजे लाइ त जानवर बि जीअनि था न, खाइण पीअण त उहे बि कनि था पंहिंजो इंतज़ाम। सो मज़ो तॾहिं आहे ज़िंदगीअ जो जॾहिं तव्हां ॿिए जे कमु अचो। सो अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे त तव्हां ॿियनि जे कमु अचो। तो अगर इस तरह की मेरी वीडियोज़ आपको अच्छी लगी हों तो मुझे ज़रूर बताएं, रिस्पॉन्स दें, और आपके कमेंट्स मेरे लिए बहुत कीमती होते हैं। वीडियो अच्छी लगी हो तो शेयर करें, लाइक करें, कमेंट करें, और मेरा चैनल सब्सक्राइब करें कि जो कुछ मैं आइंदा भी शेयर करना चाहूँ वो आप आसानी से देख सकेंगे। सो अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, अल्लाह जी मखलूक सां प्यार कयो।
पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी उमिरि सजाई कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां कंहिं सुठी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।